अॼु जे दौर में साइंस ॾींहों ॾींहुं तरक़ीअ जा ॾाका उबूर कंदी पई वञे। इहो ई सबबु आहे जो मुख़्तलिफ़ सिक्योरिटी मसइलनि समेत हर नंढे तोड़े वॾे कम लाइ हथरादू ज़ियानत खां मदद वरिती वेंदी आहे। पर हाणे हथरादू ज़ियानत खां अहिड़ो कमु वरितो वेंदो जेको अॻियनि जी भेट में तमामु मुख़्तलिफ़ ऐं अनोखो आहे। डेनमार्क में हथरादू ज़ियानत ते ॿधल दुनिया जी पहिरीं सियासी पार्टी क़याम में आंदी वई आहे, जंहिंखे सिंथेटिक पार्टी जो नालो ॾिनो वियो आहे। कुझु फनकारनि, कंप्यूटर जे माहिरनि ऐं हिक माइंड फ्यूचर नाले डिजिटल फाउंडेशन इन हथरादू ज़ियानत वारी सियासी पार्टी जो बुनियादु विधो आहे। इहा हथरादू ज़ियानत वारी सियासी पार्टी उन्हनि नंढियुनि पार्टियुनि खे नज़र में रखंदे ठाही वई आहे जिन हिन वक़्त ताईं का हिक बि सीट नाहे खटी। इन सां गॾु हथरादू ज़ियानत वारी पार्टी उन्हनि 20% माण्हुनि जी बि नुमाइंदगी कंदी जेके वोट नाहिनि ॾियण वेंदा। इन पार्टी खे ख़लकींदड़ ऑस्कर स्टोनेस जो चवणु आहे त का बि सीट न खटींदड़नि समेत उन्हनि पार्टियुनि खे नुमाइंदगी ॾियणु चाहियूं था जेके वसीला न हुजण जे करे अवाम में मक़बूल नाहिनि, जॾहिं त केतिरा ई ऑप्शन हुजण जे करे इहा पार्टी इख़्तिलाफ़ी मामलनि खे बि वॾी ज़िहानत सां हल करे सघे थी। सिंथेटिक पार्टी जो सरबराह हिकु ताक़तवर चेट बोट खे बणायो वियो आहे जंहिंखे लीडर लार्स जो नालो ॾिनो वियो आहे। ऑस्कर जो चवणु आहे त जेके माण्हू असांजी पार्टी खे वोट ॾींदा असां उन्हनि लाइ हथरादू ज़ियानत ज़रिए फ़ैसिला कंदासीं ऐं वोट ॾींदड़नि खे बहितरीन सहूलतूं ॾिनियूं वेंदियूं। सवाल इहो थो पैदा थिए त हथरादू ज़ियानत वारी सियासी पार्टी जे चूंडूं विढ़ण खां पोइ जेकॾहिं माण्हुनि जा मसइला टेक्नोलॉजी वारी ज़ियानत जे आधार ते हल थियण लॻा त डेनमार्क जे रहवासियुनि खे ईंदड़ वक़्त में कंहिं सियासी अॻुवाणनि जी ज़रूरत पवंदी बि या न।